अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया व अला आलिहि व अस्हाबिहिल अत्किया वल अस्फिया वल मुहतदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक वमा उन्ज़िला मिन क़ब्लिका व बिल आख़िरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सबे साथी वडे आवाज़ सां दरूद शरीफ पढ़ियो तो नबी सही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही तख्ते मोहम्मद है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो तो के मोहम्मद की गुलामी का। अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह। दोस्तन मौलाना अब्दुल समद साहब, अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब, हजरत सईद मौलाना गुलाम मुस्तफा बुल्लो साहब खुसूसी मेहरबानी कया जो उन्हनि मूंखे इजाज़त ॾिनी आहे त मां उन्हनि जे टाइम जे दौरान तव्हां सां ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां ऐं ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे सम्झायां। अचानक टेलीफोन आई आहे, अचानक टेलीफोन जे करे मजबूरी आहे, बस मजबूरी अचानक थी आहे जंहिंजे करे हाणे वापसि वञणो पए थो। सिर्फ़ 10 मिनट या 15 मिनट मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइण थो चाहियां, पोइ इंशाअल्लाह ताला उलमा किराम ईंदा, ये वॾा आहिनि, सरपरस्ती कंदा, वॾनि जी शफ़क़त लाज़मी हूंदी आहे। बहरहाल मुसलमान जा मुसलमान ते 5 हक़ आहिनि, इहे मां 10 मिनटनि में मुख़्तसिर सम्झायूं थो वञां। मुसलमान जा मुसलमान ते 5 हक़ अथव। अज असां हिक ॿिए जा हक़ खाधू वेठाऊं, इन करे असांजे अंदर उहा मोहब्बत न आहे। असां हिक ॿिए जे हक़नि जो ख्याल न कयो आहे। शागिर्द उस्ताद जे हक़ जो ख्याल नथो करे, उस्ताद शागिर्द जे हक़ जो ख्याल नथो करे, त औलाद पंहिंजे पीमा जे हक़ जो ख्याल नथी करे, ऐं पीमा पंहिंजी औलाद जे हक़ जो ख्याल नथो करे, ऐं घरवारी पंहिंजे मुड़ुस जे हक़ जो ख्याल नथी करे, ऐं मुड़ुस पंहिंजे घरवारी जे हक़ जो ख्याल नथो करे। जेकॾहिं हिक ॿिए जा हक़ असां अदा कयूं हा त मोहब्बत पैदा थिए हा, झेड़ा भी न थियनि हा, फसाद भी न थियनि हा,
फितना भी न थियनि हा। इनजे करे अल्लाह जे नबी असां खे मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे, अल्लाह जे नबी असां खे प्यार जो दर्स ॾिनो आहे। बहरहाल मौजू तमाम डिघो आहे पर टाइम न आहे, मुख्तसर उहे 5 हक़ ॿुधायूं थो वञां। दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए। सभई बुलंद आवाज़ सां आमीन चओ, सभई बुलंद आवाज़ सां आमीन चओ। सब का दुनिया में 2 हक़ थो, हिकिड़ो अल्लाह जो हक़, ॿियो बाने जो हक़। अल्लाह जा हक़ रब साईं चाहे तो माफ़ करे सघे थो, मेहरबाना गफूर रहीम आहे, उन्हीं का पुछण वारो कोई कोन्हे, चाहे तो माफ़ करे छॾे। लेकिन बाने जा जेके हक़ आहिनि इहे माफ़ न थींदा आहिनि। कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कई, कंहिंखे तकलीफ़ ॾिनई, कंहिंखे धक हयई, कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कई, कंहिंजा पैसा खाई वियो, कंहिंखे तकलीफ़ ॾिनई, कंहिंखे गारियूं ॾिनई, कंहिंजी बेइज़्ती कई। अल्लाह साईं पंहिंजा हक़ चाहे त माफ़ करे सघे थो, लेकिन बाने जा हक़ इहे माफ़ न थींदा आहिनि। ज़माने दुनिया जे जहान में इहा कोशिश कंदा कयो त असांजी ज़बान मां कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न अचे, इहा बि कोशिश कंदा कयो असांजे हथ मां कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ न अचे। नबी साईं जी ज़िंदगी पढ़ो, नबी साईं दुश्मननि सां भी बेहतर हलियो है, नबी से दुश्मनन सां भी हुस्न सलूक रखियो आ। दुआ कयो अल्लाह ताला अमल जी तौफीक नसीब फरमाए। 5 हक़ हिक ॿिए जा मथों। पहिरियों हक़ सुभान अल्लाह चो ॿुधाईंदो वञां ऐं मुंहिंजी तकरीर हल्दी सुभान अल्लाह सां आहे। सुभान अल्लाह जो सवाब वॾो आहे, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हाय अल्लाह से रहमत जो मींह वसाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह पढ़ंदा तव्हांजो नेकियूं वधियूं वेंदियूं आहिनि। पहिरियों हक़ हिक ॿिए खे सलाम कयो। पहिरियों हक़ मुस्लमान के सलाम करे, मुस्लमान के सलाम करे। पर अगर कोई शख्स नथो गलाए तभी उन्हीं के भी सलाम कर, जवाब दे तो हुनजी सवाब थींदुस। अगर जवाब नथो दे तो हुनजी मर्जी आ, पर तोखे सलाम जो सवाब मिलदो। एक बे के सलाम कंदा क्यों? तवा उताक ते बैठा हो, रस्ते में वनो था, दुकान ते बैठा हो, बाजार में वनो था, वाकुफा या गैर वाकुफा, उन्हीं के सलाम कर। असा अज पांजे वाकुफ के सलाम कंदा हो, अदा खुशा बियो खैरा, पर गैर वाकुफ के कदे भी असा सलाम न हो कंदा। पर मुसलमान वाकुफ थी या गैर वाकुफ थी, उन्हीं के सलाम कर। साहबा पूछो या रसूल अल्लाह, सलाम जो सवाब केतरो आ? पाण फरमायो तवा सलाम के वधायो, अल्लाह तवा जे दिल में मोहब्बत पैदा फरमाए छॾींदो। एक बे के सलाम कयो, सलाम जो सवाब वडो थो। जेको अस्सलाम वालेकुम कंदो उन्हीं के 20 नेकियूं मिलदियूं, आ जो को वालेकुम अस्सलाम कंदो उन्हीं के 10 नेकियूं मिलदियूं। हाय एक बे के सलाम कंदो, अल्लाह तवा जे दिल में मोहब्बत पैदा फरमाइंदो। आखिरी गाल बुधाइंदो अल्लाह, जरे अल्लाह जन्नत में पांजो दीदार कराइंदो। नबियन के ज़ियारत थींदी, रसूलन के ज़ियारत थींदी, शहीदन के ज़ियारत थींदी। किताबन में लिखियला सब का पेरो अल्लाह जन्नत वारन के सलाम कंदो। सलाम फैलायो, सलाम वधायो, मोहब्बत वधायो, झेड़ो खत्म कर, नफरत खत्म कर, बुग़्ज़ खत्म कर, दिल पाजी साफ कर, शफकत जो रायो रख। एक बे के सलाम करण या मोहम्मद जी सुन्नत आ। सुभान अल्लाह चोबा गलैंदो हला। हेरे तवज्जो, हिकड़ो साहबी बाजार वने पियो, मानन जो सही हो जेको साहबी आ तवाजो, यो बाजार घणो वेंदो आ। हालांकि भले में भली जगह है वो मस्जिद शरीफ आ, ऐं गंदे में गंदी जगह केड़ी आ? बाजार आ। नबी साईं जी हदीस आ, अहब्बुल बिलाद इलल्लाहि मसाजिदुहा व अबग़ज़ुल बिलाद इलल्लाहि अस्वाक़ुहा। मुझे प्यारे नबी फरमायो दुनिया में भले में भली जगह मस्जिद शरीफ आ, ऐं दुनिया में गंदी जगह बाजार आ। साहबी बाजार तो वने, ओए शिकायत करता या रसूल अल्लाह, ए साहबी तो जो बाजार तो वने। आ नबी से उन्हीं के घुरायो जे बाजार छा जले वेंदो आ? चवण लगो या रसूल अल्लाह उते मानू घणा हुंदा आहिनि, मां सभिनी के सलाम कंदो रहंदो हा, जे मांखे नेकियूं मिलनि। मुझे सोने नबी फरमायो अगर इन नियत सां बाजार वेंदो आ, वञ तोखे मां मोहम्मद जी इजाजत आहे। सलाम वधायो, सलाम क्यों? हिक बे के मोहब्बत वधदी। हिक हक टाइम न है। नंबर बियो, जरे का निछ अचे वो चवे अल्हम्दुलिल्लाह,
जो निछ जो आवाज बुधे वो चवे यरहमो कल्ला यो मुसलमान जो हक आ छाजे करे निछ अचे त मानू चवे अल्हम्दुलिल्लाह इन करे त जडे निछ इंदी आ न त पेरन को वठी सिर जी चोटी ताई इंसान जी रत बिहजी वेंदी आ ए दिल कम करण छडे वेंदी आ पो जणमाल हुनजी निछ कंप्लीट थींदी आ पो यो रत वरी दौरो शुरू कंदी आ दिल वरी कम शुरू कंदी आ उनी माल चो अल्हम्दुलिल्लाह जे रब माके दोबारा जिंदगी नसीब फरमाए छडी है यो अल्हम्दुलिल्लाह चो ओ चवे यरहमुकल्ला ये थी विया बहक और टियों हक इजाबत दावत को दावत दे व मुसलमान जी दावत कबूल क्यों नंढो सॾ ॾेव त बि वञो वॾो सॾ ॾेव त बि वञो अमीर सॾ करेव त बि वञो गरीब सॾ करेव त बि वञो इजाबत दावत दावत कबूल करण मुझे मोहम्मद जी सुन्नत है मुसलमान दावत करे उनकी दावत ते वञो टाइम खत्म हजरत जाबिर आयो या रसूल अल्लाह मुझी दिल थी चाहे मां तवा के दावत क्या पाण फरमाए जाबिर माखे दावत कने के या रसूल अल्लाह चे तुझे घर में छा पयो आ जैसे 3 मानन जेतरो अटो पयो आ थोड़ो गोश्त जो टुकड़ो पयो आ अज मुझी दिल थी चे मां तहा के दावत खराया अल्लाह जे नबी जाबिर जी दावत कबूल कई आ दावत कबूल करे फरमाया जाबिर वन एतरे तई मानी न पचाए जाए जेतरे तई मां मोहम्मद तुझे घर में ना चा एतरे तई भाजी भी न पचाए जाए जेतरे तई मां तुझे घर में ना चा हजरत जाबिर वयो घरवारी के चवण लगो घरवारी मुबारक हो जई के छा थियो के केजी दावत ते वडेरो इंदो आ केजी दावत ते लीडर इंदो आ केजी दावत ते चौधरी इंदो आ आज जाबिर जी दावत ते मदीने जो घोट मोहम्मद थो अचे अल्लाह जो नबी थो अचे अल्लाह जह नबी घिटी मो लंगदा हा उन घिटी में जन्नत जी खुशबू इंदी ही जे यतीम जे मथे ते मुजा नबी हाथ फेरींदा हा उन जे वारन में जन्नत जी खुशबू इंदी ही जे पहाड़ जे मथा मुजा नबी सफर कंदा हा वो पहाड़ गुलाब जे गुल खा वधिक नरम बणजी वेंदो हो मछा नबी जी सीरत बयान किया मां मुख्तसर तो गलाया जाबिर एतरे तई मानी न पचाए जाए थोड़ी देर गुजरी हजरत जाबिर तो चे दर खड़क्यो मां चो केर आयो दिसो दिसो तो मदीने जा गरीब बिठा मिस्कीन बिठा चे जाबिर चे जी दरवाजो खोल चे छो चे असा तुजी मानी खाना है दावत चे यार गाल बुधो तोहा के सजो कहा मां तो तोहा के दावत न कया चे गाल बुधो तो अल्लाह जे नबी के चयो आ ना तब नबी सही के दावत कई थी चे हां चे हाने असा तुजी दावत ते ना आया हूं असा मदीने जे घोट मोहम्मद जी दावत ते आया हूं अल्लाह जे नबी सजो आ हजरत जाबिर दरवाजो खोलो सबनी के विहारी वरी दर खड़क्यो हजरत जाबिर भजदो यो जदी सा केर आयो वरी एतरा ब्या गरीब बिठान के जाबिर दर खोल के खुदा जी का सणाई थे आखिर छा हेडा मेहमान काडो आया हो तो के सजो कहे के तू जी दावत ना है मदीने जे घोट मोहम्मद जी दावत हा अल्लाह जे नबी जी दावत हा थोड़ी देर गुजरी और रोशनी मथो उभरे थी जो सुभान अल्लाह खुशबू फैलजी वैया हजरत जाबिर भजदो जो खुदा जो नबी अची रहो आ जो अम्मा चौंदिया चंद्र में रोशनी घट ही मोहम्मद के चेहरे में रोशनी ज्यादा है अम्मा चौंदिया चंद्र में नूर घट हो मोहम्मद के चेहरे में नूर ज्यादा हो मां भजदो मां चो मुबारक हुजे अल्लाह जो नबी अची हो पाण फरमाए जाबिर दे खबर मानू दावत खान आया है सही सजो पिंडाल भरो पियो जे मानी काथे थी जैसे ही आ जे भाजी काथे आ ही आ नबी सही पर जो लोआब कजो भाजी पचाइण खां बाद मानी पचाइण खां बाद पाजो नबी से लोआब कढी जाबिर जे भाजी जे मथा रखियो जाबिर जी मानी ते रखियो जे हाने जाबिर मानी दींदो वन उम्मत मोहम्मद के खाराइंदो वन या भाजी दींदो वन उम्मत मोहम्मद के खाराइंदो वन हजरत जाबिर तो छे कसम रब्बे काबा जो मानू मानी खाइंदा व्या यतीम मानी खाइंदा व्या मिस्कीन मानी खाइंदा व्या गरीब मानी खाइंदा व्या 1400 सहाबा पेट भरे मानी खाई व्या
पार फरमा खबर रे जाबिर सही मानी सागी पईया चे भाजी सागी पईया अल्लाह जे नबी हुआ मानी खादी जाबिर जी हुआ नबी सही भाजी खादी मुसलमान जी दावत कबूल कंदा क्यों मुसलमान जी दावत कबूल करण सुन्नत मोहम्मद थो अज बुधाई तो हलाव दावत ते वेंदो मोहब्बत पैदा थींदी सद ते वेंदो मोहब्बत पैदा थींदी ए नफाक खत्म थींदो ए बुग़्ज़ खत्म थींदो मुसलमान जा पंज हक थो एक बे के सलाम क्यों बे नंबर ते निछ चे त अल्हम्दुलिल्लाह चो टियों नंबर दावत कबूल क्यों नंबर चौथो इयादतुल मरीद को बीमार थी पे उनी जी तबीयत पूछी अचो यो मुसलमान जो मुसलमान ते हक था बीमार थी पे उनी जी तबीयत पूछो अबा ही रात केर फोत थियो जे यारे बीमार न हुयो मना तोखे खबर ही कोने ना तो तबीयत पूछी कोने न हुंजी अगर तबीयत पूछण वने हा त तोखे खबर पए हा ना त ही मानू बीमार आ मरीज जी तबीयत पूछण मोहम्मद जी सुन्नत आ सुभान अल्लाह चो वरे आवाज सा मरीज जी तबीयत पूछण मुझे मोहम्मद जी सुन्नत आ हेडा बुधाई दो हलाई नबी से फरमाया जो को सुबह जो तबीयत पूछण वने कै मरीज जी शाम तई 70,000 फरिश्ता हुजले दुआ घुरदा रहंदा है आज को शाम जो वने त सुबह तई 70,000 फरिश्ता हुजले दुआ मगफिरत कंदा रहंदा है मरीज जी बीमारी तवा न लाहिंदा हो पर तवा मुसलमान हो उते हुजे घर में वेंदो दुआ घुरदो अल्लाह तवा जी दुआ जे सदके उनी के सुकून अता फरमाए छड़ींदो मरीज जी तबीयत पूछो या मोहम्मद जी सुन्नत औरत रस्ते में कंडा थी उछले नबी से ट्रपिन था मथों गंद जा टोकरा थी उछले नबी से जे घटी में वनता उनी घटी में कंडा थी उछले यकी नबी से के तंग कई काफरानी औरत बटरेडी गुजरिया रस्ते में कंडा कोन हा बटरेडी गुजरिया तो वह मथों गंद जा टोकरा कोन पे उछले नबी से फरमायो औरत कादे वई जैसे वह बीमार आ अए अल्लाह जे नबी फरमायो वाकई बीमार आ चे या रसूलल्लाह हा चे हलो मा मोहम्मद उनी तबीयत पूछी अता असा पुछदा असा कावड़ा बैठा हूं असा जो वास्तो हिंसा कोने असा जी सब भत बिरादरी कोने असा इनके सलाम न हो कंदा मोहब्बत खत्म न क्यों पाण में मोहब्बत पैदा क्यों पाण में भाईचारो पैदा क्यों नबी से फरमायो उमर के घुरायो हजरत उमर आयो अबू बकर के घुरायो हजरत अबू बकर आयो सजे पासे खां हजरत अबू बकर पियो हले खबे पासे खां हजरत उमर पियो हले नबी से औरत जे दरवाजे ते वयो था और केड़ी औरत जे रस्ते में कंडा उछले वह केड़ी औरत जकर नबी के तकलीफ ले वह केड़ी औरत जकर नबी सही के परेशान करे आज उनी औरत जे दरवाजे ते 1.25 लाख नबीयन जो सरदार मदीने जो घोट मोहम्मद अरबी अचे थो तबीयत पुछण जे ले जड़ी माल दरवाजे ते पहुंचा तो उनी कुराड़ी जी नजर हजरत उमर जे चेहरे ते पई ओ बस ये डकण लगी जे उमर अचे थो यो तो वडो सख्त आ वडो गयूर आ अल्लाह माके मारी दो तना माके तकलीफ त न दीदो वरी ही जो थोड़ो नजर फेरे त मदीने जो घोट मोहम्मद भी अचे थो उनी औरत जो हां ठरी पियो छो तो नबी रहमत वालो नबी आ ना सुभान अल्लाह सुठे वडे आवाज अल्लाह फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझो नबी रहमत वारो नबी आ जब नबी से ते नजर प्यस नबी से आया फरमायो कुराड़ी तबीयत किया चव लगी सही मां बीमार हां इते नबी से उन्हीं के दुआ कर पिया तो कुराड़ी और चवन लगी या रसूल अल्लाह आज मां दे तवा की आया हो मां त काफरानिया मां तवा जे रस्ते में कंडा उछलिया मां तवा के परेशान कयो आ मां तवा जे मथों गंद जा टोकरा पे उछलिया मां त एडी गलती करण वाली औरत आज तवा मुझे दरवाजे ते किए आया हो मां तवा के तकलीफ डाढी दिनी आ अल्लाह जे प्यारे नबी 1.25 लाख नबीयन जे सरदार मदीने जे घोट मिठे मोहम्मद जवाब दिनो एडो तो सोनो जवाब नहीं एडो तो सोनो जवाब नहीं ओ मुसलमानो मुझे पाक मोहम्मद जी सुन्नत के समझण जी कोशिश कयो अल्लाह जे नबी मोहब्बत से कारिया अल्लाह जे नबी प्यार से कारियो अल्लाह जे नबी अदब से कारियो अल्लाह जे नबी वडे जी इज्जत से कारिया अल्लाह जे नबी नदे त शफकत से कारिया जनी मालूआ औरत मुझे पाक नबी के यो जवाब थी दे त नबी सही फरमायो अम्मा हाणे नबी सही जो जवाब बुझो सुभान अल्लाह चो तो जवाब बुधाया अम्मा
कंडा उछलण तुंहिंजो कम आ, गंद जा मथो टोकरा उछलण तुंहिंजो कम आ, ऐं तो जड़ी औरत जे दरवाजे ते अची दुआ करण मदीने जो घोट मोहम्मद जो कम आहे। ए मां नबी जो कम आ, नबी रहमत वारो आ ना, नबी से के उम्मत ॾाढी प्यारी हा। रब नथो चाहे जो तव्हां जहन्नम में वञो, असां गुनाह कयूं था जंहिंजे करे जहन्नम में वञूं था। नबी से फरमाया अम्मा हाणे मां तबियत पुछी आया, पोइ चवण लॻो या रसूल अल्लाह अॻु तव्हां उथो काॾे था, जे मां वञा घर न, चइसि तव्हां उथो बाद में, पहिरियों बि मूंखे कलमो पढ़ायो त मां बि मोहम्मद ते कलमो पढ़े मुस्लमान थी वञा। अल्लाह जे नबी वटि उन औरत इस्लाम क़बूल कयो आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे नबी ते उन औरत ईमान आंदो आहे। मुस्लमाननि जा 5 हक़ अथव, 4 ॿुधाया मां, हिक ॿिए खे सलाम कयो, सभु चओ इंशाअल्लाह, सभु जोर सां चओ इंशाअल्लाह। ॿियो निछ अचे त जवाब ॾियो, टियों को सॾु करेव त हुनजी दावत क़बूल कयो, हुनजे दावत ते वेंदा। अगरि वॾेरो सॾु करे थो सभे वञूं था, अबा असांखे दावत आहे, काटन जा कपिड़ा पए इस्त्री कराए 2-3 कलाक अॻे था पुॼूं। जेकॾहिं ग़रीब सॾु करे छॾ यार, केरु वेंदो हिंदे, वेंदो केरु, छा कंदो इहो, न वेंदासीं छा थींदो वेंदो, यार तूं हलियो वञ जाइस न। ग़रीब जी बि इज़त कर, अल्लाह जो नबी हर इंसान जी इज़त कई आहे, ग़रीब जी इज़त ज्यादा कंदो कर। नबी से फरमायो ऐ अल्लाह ए मुंहिंजो दीन ग़रीबनि मां शुरू थियो आहे ऐं ग़रीबनि में मोटी ईंदो, ऐं क़यामत जॾहिं इहे ग़रीब 500 साल अॻे जन्नत में दाख़िल थी वेंदा। सभिनी जी इज़त कर। आख़िरी हक़, बस आख़िरी हक़ ॿुधाईंदो वञां, 4 हक़ ॿुधायो। आख़िरी हक़ इत्तिबाउल जनाइज़, जनाज़े निमाज़ में शरीक थियो। आखिरी हक़ मुसलमान जो जनाज़े निमाज़ में शरीक थियो। जनाज़ो गोठ में थियो आ, पंहिंजे पाड़े जो आ त बि जनाज़े में वञो, जेकॾहिं गैर पाड़े जो आ त बि तव्हां जनाज़े में वञो, जेकॾहिं वाक़ुफ़ आ त बि जनाज़े में शरीक थियो। अगर गैर वाक़ुफ़ जो जनाज़ो आ त बि जनाज़े में शरीक थियो। जनाज़े निमाज़ में शरीक थियण मुझे पाक मोहम्मद जी सुन्नत आ। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, जनाज़े निमाज़ पढ़ण जो सवाब केतिरो आ? नबी से फरमायो जेको शख्स कह मुसलमान भा जो निमाज़ जनाज़ा में शरीक थींदो, अल्लाह से उन्हीं के जबल उहद जेतिरो सवाब नसीब फरमाए छॾींदो। जनाज़े में शरीक थींदा क्यों? असां चवंदो अदा यारो हुन गोठ जो आ, अरे बा छा थी पियो, मुसलमान ना है छा, कलमे गो ना है छा, पंहिंजे इलाके जो ना है छा? जनाज़े में शरीक थियण मुझे मोहम्मद जी सुन्नत आ ऐं मुसलमान जो मुसलमान ते हक़ आ। जनाज़े में शरीक थियो। वरी नबी ने फरमायो दफन करण खां बाद जल्दी घर मोटी न वञो, मैयत दफन थे थी, तव्हां कब्रिस्तान ताईं मैयत सां गॾु वञो। असां वरी सलाम फेरे मोटर उन्हीं मां स्टार्ट, बस कार उन्हीं मां चाबी लगी वई, सब वापस मैयत सां 4, 5, 15, 20 माण्हू जेके पंहिंजा वारिस हूंदा आहिनि उहे वीचारा खट खयूं था वतिन। अरे ॿिया काॾे विया? जे वया बस इहो उज़ुर चवण ईंदा। नबी से फरमायो जनाज़े पढ़ण खां बाद तव्हां कब्रिस्तान गॾु वेंदा कयो। सहाबा चयो या रसूल अल्लाह, जनाज़े खां बाद अगर कब्रिस्तान वञो तो सवाब केतिरो आ? अल्लाह जे नबी फरमायो जेको जनाज़ो पढ़े उन्हीं के जबल उहद जो सवाब, जेको कब्रिस्तान ताईं गॾु वञे उन्हीं के 2 जबल उहद जो सवाब रब नसीब तो फरमाए छॾे। 2 जबल उहद जो सवाब। ये मुसलमाननि जा हक़ थो, असां अॼु हिक ॿिए जा हक़ ज़ब्त कयूं वेठा हो। ऐं आख़िरी ॻाल्हि ॿुधाई वञाव, जेको मरी वञे उन जी गिला न कयो, जेको मरी वञे उन जी गिला न कयो। नबी से फरमायो बल्कि उन जी तारीफ़ कयो, चवंदा वञो त बाबा ॾाढो भलो हो, बस चंगो हो, सुठो हो, असां खां तो भलो हो। जंहिंमहिल तव्हां मैयत खणी हलो था पिया, अल्लाह जा फरिश्ता भी गॾु हलनि था पिया। पोइ जंहिंमहिल तव्हां उन जी तारीफ़ कंदा था वञो, पोइ जंहिंमहिल उहो दफ़न थी वेंदो आहे, पोइ इहा फरिश्ता रब ॾे वापसि वेंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो ॾियो हाल वाल, हिन जे जनाज़े में छा ॾिसी आयो? साईं ॾाढो भलो हो। माण्हू त तारीफ़ पिया कनि, माण्हू चवनि पिया ॾाढो भलो हो, ॾाढो सखी माण्हू हो, ॾाढो भलो, पाड़े वारे सां भलो हलंदो। पोइ पाण अल्लाह से फरमाईंदो हा माण्हू तारीफ़ कनि पिया कि या रसूल अल्लाह, हा उम्मत त ॾाढी तारीफ़ पई करे। पोइ अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थी फरिश्तो गवाह थियो, अगर फर्श ते हिनको मखलूक राज़ी आ, अर्श ते मां ख़ालिक भी राज़ी थी वियो आहियां।
अगर फर्श ते इनको मखलूक राजी आ त अर्श ते मां खालिक भी राजी थी वयो आ। मुसलमानो बुग़्ज़ कढी छजो ए दिल में इनाद कढी छजो सभई पाण में भार थी वयो अल्लाह जे कुरान जे रस्सी के मजबूती से चुंबड़ी पाओ। हिन दौर में जमीयत उलमा इस्लाम जका अल्लाह वारम जी जमात आ जमात सा राब्तो पैदा कियो ए वलीउल्लाह जी जमात आ अल्लाह वारम जी जमात आ कुरान जे हाफिज़न जी जमात आ इस्लाम जे मुजाहिदन जी जमात आ कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जी क़ियादत में पूरे पाकिस्तान में ये मुनज़्ज़म जमात आ जेमें लखन जी तादाद में आलिम हैं लखन जी तादाद में हाफिज हैं लखन जी तादाद में कारी हैं लखन जी तादाद में मुजाहिद हैं लखन जी तादाद में गाजी हैं हजारे कुरान दा हाफिज हैं ये उवा जमात आ जेमें उबैदुल्लाह सिंधी आ ये उवा जमात आ जेमें हमादुल्लाह हालेजवी हो ये उवा जमात आ जेमें हजरत अब्दुल करीम कुरैशी हो ये उवा जमात आ जेमें अहमद अली लाहौरी हो ये उवा जमात आ जेमें अताउल्लाह शाह बुखारी हो ये उवा जमात आ जेमें हजरत साईं मोहम्मद शाह अमरोटी हो ये उवा जमात आ जेमें हजरत साईं हाफिज महमूद असद रहमतुल्लाह अलैह हो ये उवा जमात आ जेमें मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जड़ा लीडर होया ये उवा जमात आ जेमें कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जड़ा मुजाहिद मौजूद है ये उवा जमात आ जेमें शहीद इस्लाम शहीद नमाज शहीद जमात शहीद सिंध शहीद वज़ू हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे जड़ा जवान होया। उलमा से मोहब्बत क्यों सबे जो इंशाअल्लाह जोर से जो इंशाअल्लाह पान में एक में से मोहब्बत पैदा क्यों बुग़्ज़ दिल में कड़ी छो दिल पाजी साफ रखो एक में के मोहब्बत जो पैगाम जो असा जो कुरान भी सच्चो आ असा जो नबी भी सच्चो आ अल्लाह जी जात भी सच्ची आ असा जो दीन भी सच्चो आ इन सच्चे परचम जे हेठा हला चो उलमा से मोहब्बत क्यों दीन वारन से मोहब्बत क्यों कुरान वारन से मोहब्बत क्यों इंशाअल्लाह ताला इन आलमन जी मोहब्बत जे करे खुदा कोंदो असा जो बेड़ो पार थी वेंदो। आज तवा आया हो कुरान बुधण आया हो तवा जा गुनाह रब माफ फरमाए छजा सबे चो अल्हम्दुलिल्लाह छो त नबी से जी हदीसा ए कुरान बुधण वारा आजा पाजे महफिल मा निकरंदे ही कोन अल्लाह इन जो जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छड़ींदो इंदा क्यों आलमन जे सद ते भी इंदा क्यों बाण में मोहब्बत पैदा क्यों वडे जो अदब क्यों नंढे ते शफकत क्यों न्याणी जी इज्जत क्यों न्याणी जी इज्जत क्यों पाड़े वाले जो ख्याल क्यों नंढे वडे जो ख्याल क्यों पाण में सोहणे तरीके से जिंदगी गुजारो दुआ क्यों अल्लाह ताला तवा सा सबनी के मिठे मोहम्मद जे सुन्नत अमल जी तौफीक नसीब फरमाए। आखिर में मैं एक शेर पढ़ी दुआ थो जो मुझे वालिद साहब हजरत मौलाना गुलाम मोहम्मद कोलाची रहमतुल्लाह अलैह जो शेर हो खुदा का बाद आशान मोहम्मद सुभान अल्लाह जो वडे आवाज सा असा जो ईमान आ अल्लाह को बाद शान मिठे मोहम्मद जो आ बस टाइम थियो खत्म खुदा का बाद आशान मोहम्मद खुदाई ज़ेर फरमाने मोहम्मद है सजी दुनिया अल्लाह से मिठे मोहम्मद जे सदके पैदा किया हो जो जिब्राइल नूरानी फरिश्तो मगर हो खास दरबान मोहम्मद जिब्राइल भी नबी से जो गुलाम हो जलसो मेराज मुस्तफा है ना त मेराज वाली रात हजरत जिब्राइल आयो हो जो को मुझे मिठे मोहम्मद के खड़ी हो अर्श ते हजरत जिब्राइल को अल्लाह से पूछो जिब्राइल दे खबर आदम नबी भी डिठुई नूह नबी भी डिठुई मूसा कलीमुल्लाह डिठुई अर्श भी डिठो थी फर्श भी डिठो थी जन्नत भी डिठी थी सारी दुनिया जा नजारा डिठा थी तो के घणो काथे मजो आयो हजरत जिब्राइल चवन लगो अल्लाह मैं अर्श भी डिठो फर्श भी डिठो जन्नत भी डिठी 1,24,000 नबी भी डिठा लोह भी डिठो आ कलम भी डिठो आ कर्स भी डिठी आ कुर्सी भी डिठो आ माके एतरो मजो काथे ना आयो जेतरो मजो मदीने दे घोट मोहम्मद जी ज़ियारत में माके आयो होयो। ए मेराज जो वाक्यो तमाम बड़ो डिघो वाक्यो आ अल्लाह से मुझे मोहम्मद के मेरा नसीब कही टाइम हुजे त मानू नी मौजू ते गलाए मजबूरी हुई मजबूरी तहत मुके वापस वणो न त ही असा जी पांजी कौम आज तो मायनी ख्याल से आयो हम तो इंशाअल्लाह सोने अंदाज में टाइम पानी गोठ के दीदा से दोस्तन सा वेंदा से गोठ वरन सा कचारू कंदा से मां भी तहां जो कुलाची बिरादरी जो आलिम हां हे मुजी पाजी कौम बैठी आ हे कुरान जा आशिक दीवाना है इनन सा गड वही कचारू क्यों हा पर मजबूरी थी वई जे सबब हाने मुके वापस वणो आ अल्लाह ताला तहां जो अचण असा जो अचण वेहण बुधण बुधाण अल्लाह पाजी बारगाह आलिया में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।